दर्दन जो दरिया। अम्मा खुश था ना, का तकलीफ तो कोन थी ना, छो भला चुप चुप आई? अम्मा अज किए करे तू पंहिंजे पीउ सामने ऐं हुनखे वञी चओ तो मूं ॾे ख़र्च जे लाइ 1,00,000 मोकिले। भाई छोरी के पानो अलाए केड़ियो बच्चो थी पढ़ाए। अम्मा मां बाबा के न्यापो जा थी, बाबा भी तो पैसा मोकले। किए भी करे उनका कुछ पैसा ख़र्च ला वठी मूंखे ॾेई वञ, छो जो मां घरां कुछ भी न खणी निकती आहियां। अम्मा इतना पैसा काॾी कंदी है? अदा वारा थोड़ी मुझे खर्च कंदा, जेसी ताईं हिते खर्च न कंदस उन्हनि खे ॾींदस वठंदस न तो हू मुझी इज्जत थोड़ी कंदा। ठीक है अम्मा, मां बाबा के चवा थी। ऐं हाँ अम्मा यह कोशिश जरूर कजो त इन ॻाल्हि जी ख़बर ज़ुलेखा के न पवे। वो सजो ॾींहुं बाबा जे कॾ कॾ घुमंदी आहे, बाबा के न्यापो कीअं ॾींदसि अम्मा? पंहिंजे पीउ खे पंहिंजे मुंहुं वञी न्यापो ॾिजां ऐं कीअं बि करे पैसा वठी अचिजांसि। ठीक है अम्मा, मां बाबा वटि वञा थी, ॾिसां थी अगर कुछ पैसा ॾिने त ठीक है, न त मूं वटि पैसा पिया आहिनि। ना अम्मा मां तुंहिंजे मथां बार बणजण नथी चाहियां, मुंहिंजो हक़ आहे, तुंहिंजो पीउ छो न ॾींदो। ठीक है अम्मा, मां बाबा सां मिलां थी, कोशिश कयां थी पैसा ॾे। भाऊ के जेड़े जो वॾो शौक़। हाँ शरल भाऊ जी अख तो सही करड़ी आ, बाक़ी हाणे ॾिसो तो फाड़ा कहिड़ा थो मारे। वरियाम याद रख मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि, प्लान त पुराणा नाहिनि थींदा, गुराम खान तोखां प्लान त गाए वॼाए वठंदो, कोन बख़्श कंदो साईं, याद रखे छॾ। चङो हाणे चङो, ड्राए पेर मां चवां तो ड्राए पेर उॾड़े न छॾाए। ॾिसी रहंदसि मां तव्हां सभिनी खे ॾिसी रहंदसि। हाणे हलण जी कर, वधीक होश मां न कढ त टियूं ई न वरी ॿीहर सटको। सुञाणाए थो मां, यादि नथी छा इहे होटल वारा मोचड़ा वरी शौक़ थियो अथई। जेको भी कम हुजे मूंखे ॿुधा, तुंहिंजो पीउ ईंदो मां पाणे हुनखे जापो ॾेई छॾींदसि। मुझे जेको भी कम आहे मां बाबा के ॿुधाईंदसि, तू मूंखे इहो ॿुधाए बाबा अॼु घर ईंदो न ईंदो? कॾहिं मंझंदि जो ईंदो आहे, कॾहिं राति जो ईंदो आहे, जा त कॾहिं ईंदो ई न आहे, तोखे छा ॿुधाए कयां? पोइ भला मां राति जो ईंदसि, मुंहिंजे लाइ को कम हुजे त मूंखे ॿुधाए छॾ। अञा एतिरी मजबूरी कोन्हे का जो तो में कम पए। भला इहो त ॿुधा, तुंहिंजी मां कहिड़नि हालनि में आहे? अम्मा के घर खां बेघर करण वारी तूं आई, पोइ पाणे ई पंहिंजो ज़िद करे वञी पंहिंजे भाउ जे घर रही आहे। दुआ इहो त ॿुधा भला, इहो जाड़ो तुंहिंजी मां खे सुखियो टुकर खाइण ॾींदो? जेकॾहिं अम्मा ॾुखी थी उनजी दांत तोखे कोन ॾींदसि। दुआ महीनो हिकिड़ो वॾो आहे, माणे अची साॻो मुंहिंजे पेरनि ते किरंदी। तुंहिंजो छा मतलब अम्मा तुझे अची पेरनि ते किरंदी? तू पाण खे समझी छा थी? मां त तुंहिंजी मां जी काफ़ी इज़त कई, पर हुन मूंखे न सुञातो। तोखे अम्मा ई मां सुञातो न, ओतिरो कंहिं बि न सुञातो हूंदे। असां तॾहिं सुख जो साह खणंदासीं जॾहिं हितां तूं निकिरंदी। बाबा अदा ऐं चाचा के छॾाइण जो छा सोचियो अथई? सोचे छॾियो आहे अम्मा, सोचे छॾियो आहे। सुभाणे थाणे ते वञी केस थो दाख़िल करायां ऐं उन खां पोइ पुलिस वठी वञी उन्हनि जे मथां छापो थो हणायां। बाबा तू छा थो समझे, पुलिस अदा वारनि खे आज़ाद कराए वेंदी? छो न आज़ाद कराईंदी, बाक़ी पुलिस जो ॿियो कहिड़ो कमु आहे? बाबा कोई देर न कर, जेतिरो जल्द थी सघे अदा ऐं चाचा के छॾाए वठ। बाबा अल्लाह तू जाने अदा ऐं चाचा हिन वक़्त अलाए कहिड़े हाल में हूंदा। कुटियोस ढवते कुटियोस, सॼो कमु हिननि भाॻे थो। घणो खुश न थी, मुखों पोतू जो वारो अचण वारो आहे, हे तो मलूक जी अञा ॿी महिल ॾिठी कान्हे का। अड़े जेकॾहिं तूं इहो फॾो न करी हा न त हे मसइला बि पैदा न थियण हा। अड़े मूं को बि फॾो न आहे कयो, किथे कयो आहे मूं फॾो? अड़े अञा कूड़ थो ॻाल्हाई, मां कसम खणी वेंदुसि त मां पेर ते आहियां, पोइ त इहो जाड़ो कुटबो न कुटबो। पहिरियों त तोखे खारायूं था महिमानी, जाड़े जो पोसो थींदासीं। ॿुधा नंढ भाग खे अहिड़ो सटको चाढ़ियो, अहिड़ो सटको चाढ़ियो जो ॿीहर कंहिंसां ठगी करण जो सोचे बि न सघे। जनाब रेस ते हिनखे ज़िंदा पूर्ण जो हुकुम ॾिनो आहे, पोइ तूं छा थो समझी?
असां हिनखे छॾींदासीं? कुछ खुदा जो खौफ कर रे चाड़े जे घर में नवाब माण्हू वठी वियो या मां वियोसि? अरे ये ॻाल्हियूं रेस वटि थींदियूं, अॻियां थियल त लाइ हिन पुठीअ तां कल। हाणे ने मलूक जो थींदो ढींगो ई ढेरी। इन भागो ने मुंहिंजो ढींगो ढेरी करण जे पुठियां पियो हो। मूं घणी कोशिश कई आहे, पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे, मूंखे नथो लॻे त को गौराम मूंखे तलाक ॾींदो। हद खां वधीक जॾहिं मूं मां बेज़ार थियो न, मूंखे मारे विझंदो, बाक़ी तलाक कोन ॾींदो। सदरी गौराम एतिरो बि दिलेर नाहे जो तोखे मारे। जेकॾहिं तूं इहो ई चाहीं थो न त गौराम मूंखे मारे विझे, बस वो ठीकु आहे, मां हुनखे हद खां वधीक बेज़ार कयां थी। कसम सां मूं इहो कॾहिं बि नाहे सोचियो त तोखे को नुक़सान रसे। बस सिर्फ मां इहो थो चाहियां त तुंहिंजो ऐं मुंहिंजो निकाह थिए। इहो तॾहिं थींदो जॾहिं गौराम मूंखे तलाक ॾींदो, पर इहो कॾहिं बि कोन थींदो। सदोरी जेकॾहिं गौराम तोखे तलाक नथो ॾे न त हुनजे मौत खां पोइ त तूं आज़ाद थी वेंदी न वरियम, न, इहा मां तोखे इजाज़त कॾहिं बि कोन ॾींदसि। मां नथी चाहियां त मां पंहिंजे मुड़ुस जी रत सां पंहिंजे हथनि ते मेहंदी लॻायां। मां नथी चाहियां इहो। ॿी का बि वाट नाहे रही सदोरी, ॿी का बि वाट नाहे रही। न वरियम, न, इहा मां तोखे इजाज़त कॾहिं बि न ॾींदसि। मां नथी चाहियां त मेहंदी जी जॻह ते हिननि हथनि ते मां मुड़ुस जी रत हणी तुंहिंजी कुंहार थियां। जंहिं ॾींहुं मूं तोखे विसारियो न, उहो मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। पोइ मूंखे विसारे छॾ, मां तुंहिंजी कॾहिं बि नथी थी सघां। जेकॾहिं इहा ॿीहर ॻाल्हि कई अथई न त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि। वरियम, वरियम, सफ़ा को चरियो आहे, केरु सम्झाए हिनखे? अरे दिल त चए थी त हिते जो हुते तोखे खुटो ॾेई पूरो करे छॾिया, पर माण्हू छा चवंदा त अकबर खान हिकु कमज़ोर इंसान खे मारे विधो। बाबा साईं, इहो जाड़ो मुंहिंजो पूरो ₹1,00,000 खाइयो, इन करे मां इहो कूड़ायो त जाड़े मूंखां जॻह जा पूरा ₹12,00,000 वरिता आहिनि। अरे तुंहिंजी इन हरकत जे करे ॻाल्हि किथां खां किथे वञी पहुती आहे, ऐं जेकॾहिं कुझु खून थी पवना त हुनजो ज़िम्मेवार केरु हुजे हा? ॿुधाए चओ। बाबा साईं, मूंखां इहा ग़लती थी वई, मां अहिड़ी ग़लती कॾहिं न कंदुसि, मूंखे हिन ग़लतीअ जी माफ़ी ॾिनी वञे। अहिड़ी हरकत को ॿार बि न करे जहिड़ी तो कई आहे। करी वञ मुंहिंजे अखियुनि जे आॾो, पूरो न करे छॾी। हल बाबा साईं जो मतलब त नवाब खान ठगीअ जा ठाह ठाहे जाड़े जी जॻह फबाइण थो चाहे। असल छो मुदे जाड़े जो आहे, कहिड़ो लाचार आहे हुनखे जो कूड़ी लिखत ठाहे मलूक जे हवाले कई। बाबा साईं जाड़े त कई तोबा, तो हाणे जान छुटेसि। इहो आख़िरी चक्कर तव्हांखे मौक़ो ॾियां थो। इन खां पोइ जेकॾहिं तव्हां मुंहिंजे पेरनि ते किरी करे माफ़ी वठंदव त बि तव्हांखे माफ़ी न मिलंदी। अदा असांखे चङी तरह सुञाणे थो, इन करे उन जाइ ते कोन रहंदो जंहिं जॻह जी असांखे ख़बर आहे। छड़ा तूं ॿुधाए छा थो चई? तव्हां चाचा खे पाण वटि रहायो ऐं मूं मां हथु कढो, मां वञी बाबा खे ॻोल्हे तव्हां वटि वठी थो अचां। अड़े छोरा, जेकॾहिं तूं वापसि न आए त पोइ? जेकॾहिं मां न अचां पोइ तव्हां चाचा खे मारे छॾिजो। हिन मां हथु न कढिजो, जेकॾहिं हिन मां हथु कढियो न त अदा हमेशह लाइ शहर छॾियूं हलियो वेंदो। हू तव्हांखे कॾहिं बि हथु न ईंदो। ही हिते रहियल आहे तॾहिं त अदा तव्हांखे हथु ईंदो। तुंहिंजे करे तुंहिंजो भाउ हिते कोन ईंदो? अदा खे मुंहिंजी का बि परवाह न आहे, तॾहिं त मूंखे मौत जे मुंहं में छॾे पाण ॿी जाइ वञी वतई। ही सही थो चए। हिन निज़ाम जे छोरे मां जेकॾहिं हथु कढियोसीं त निज़ाम असांखे ज़िंदगी भर हथु न ईंदो। जेसि ताईं निज़ाम हथु नथो अचे, हिननि ॿिन्हिनि खे शमू जे हवाले करे अचो।
मूंखे शक आहे त पोड़ो हिते पुलिस जो छापो न हणाए। दिल तो चेती इतने जो इतने दर्दन जो दरिया साहब मुझे पुटे मुझे वहां के सुल्तान वाला अगवा करे कॾहिं हुननि खे अगवा कयो अथनि? मरियुस जे करे न चवांस तो त 2 महीना ते थी आहिनि वो चवंदो त एतिरा महीना काॾे मरी वई। मरियुस हाणे छा कयां? देवाल छा थो सोची? बड़िया जनाब साहब बड़िया। इहा तोखे कीअं ख़बर पई त हुननि खे सुल्तान अगवा कयो आहे? मुझे अखियुनि जे साम्हूं साहब मूंखे धक्कारे मूंखे बेहोश करे मुझे पुटे मुझे भाउ खे वठी आ साहब। तोखे धक्काया? निशान हिकु बि कोन्हे, सफ़ा मन लॻो पियो हुई। साहब धक्का अहिड़ी जाइ ते हयां थो जो निशान नथो ॾेखारे सघां। जॾहिं तूं बेहोश थी वई त तोखे ख़बर कीअं पई त हुनखे सुल्तान अगवा कयो आहे? साहब जॾहिं न मूंखे होश आयो त मुंहिंजो पुटे मुंहिंजो भाउ कोन हो। त पोइ थी सघे थो सुल्तान जे खौफ़ खां भॼी विया हुजनि। साहब जेकॾहिं न उतो भॼी वञनि हा त राति ताईं मोटी अचनि। 2 ॾींहं रातियूं थियूं अथनि कोन मोटिया आहिनि साहब। ठीकु आहे निज़ाम, तूं वॾे मुंशीअ सां मिल, पर ख़र्च पको लॻंदी। साहब जेको बि ख़र्चो थींदो न मां ॾींदुसि, रुगो मुंहिंजे हमराहनि खे छॾाए। ठीकु आहे, मां पंहिंजो फर्ज़ पूरो कंदुसि। बोरामा जी छा ॻाल्हि आहे? चोरी चोरी आए ऐं चोरी चोरी वञे तो? सदोरी दुआ खे ॾिसण आयोसि। दुआ तो पंहिंजे कमरे में हूंदी, छा ॻाल्हि आहे? तूं वते तो मुंहिंजे कमरे में जातियूं पाईंदो? दुआ पंहिंजे कमरे में न हुई, हुन जे लाइ त हिते आयो आहियां। दुआ रे बानो बेगम न्यापो कयो हो, थी सघे तो ओॾां वई हुजे। घर में न आहे, हिन जो मतिलब त ओॾां ई वई हूंदी। जेकॾहिं को कम थी त ॿुधाए। सदोरी चांहि जी ॿाड़ लॻी, जेकॾहिं चांहि जो कोप ठाहे ॾियां त कमाल थी वञे। गोरामा चाची सॼो ॾींहुं घर में वांदी वेठी आहे, तूं उनखे चओ। तूं बि त सॼो ॾींहुं वेठी थी सोफ़ा टोड़ी, तोखे कहिड़ो कमु आहे? जेकॾहिं चाची खे नथो चई सघी त पोइ तूं पाण ई चांहि करे वठ। लॻे थो त मूंखे ई करणी पवंदी। पोइ ईअं कर मुंहिंजे लाइ बि कोप ठाहे वठजांइ। दिल त चए थी इते जो इते पूरो करे छॾियां। हा त पोइ अॼु ई ॾे घुटो, अॼु ई पूरो करे छॾ, कर पंहिंजी ख्वाहिश पूरी, बीठो छो आहे? जॾहिं वक़्तु आयो न सदोरी तॾहिं तुंहिंजी इहा ख्वाहिश बि पूरी कर। सदोरी तूं परेशान न थी। साईं दुआ आई कलाक 2 कलाक तुंहिंजो इंतजार कयईं, पोइ मोटी वई हली। कहिड़े कम लाइ आई हुई? साईं मूं त ॾाढो हुन खां पुछो पर मूंखे त ॿुधाई कोन। तो मूं न्यापो छो न कयो? साईं दुआ वटि बि त तुंहिंजो नंबर हो न, जॾहिं उन ई कॉल न कई त पोइ मां छो कयां? साईं एतिरी परेशान कान हुई जेतिरो तूं हुन जे लाइ परेशान पियो थी। मां इन करे तूं परेशान थिया औलाद खे तुंहिंजे करे टाइम ॾियणी छॾींदो आहे। साईं तूं परेशान न थी, शाम जो हो मोटी ईंदी, जेको कमु हूंदसि तोखे ॿुधाए छॾींदी। जीजा जेकॾहिं मूंखे पघार ॾी त पोइ मां घर वञा। माई सियाणी सिर्फ 2 ॾींहं सब्र कर, तोखे तुंहिंजी पघार मिली वेंदी। हाय हाय ई बानो बेगम बेचारी एडी गरीब थी वई आहे छा जो नौकरानी के पघार भी नथी ॾेई सघे? तो पा मुंहिंजा अल्लाह तो पा जादो कुछ ख्याल कर, जेको वात में अचे ई थो भई थी ॻाल्हाई। कॾहिं इंसान भरीअ में आहे, कॾहिं भाकुर में आहे, ॾेई छॾींदी मूंखे। तव्हांजे तंज़ जो मुंहिंजे मथां को बि असर कोन पवंदो। खणी जे हिन वक़्तु मुंहिंजा हथ ख़ाली आहिनि, पर एतिरी बि ग़रीब न आहियां जो मां सियाणीअ खे पघार न ॾेई सघां। हाँ माई हाँ, या त असांखे ख़बर आहे तूं त सॼे देह जी मालिकाणी आहीं, बस तुंहिंजा पेर उखेड़ण वारी मार पवेसि ज़ुलेखा खे उहा आहे। मुंहिंजा पेर के बि न आहिनि उखेड़िया, मां पंहिंजी मर्ज़ीअ जी मालिक आहियां। मां अॼु बि अगरि वञणु चाहियां त मूंखे केरु रोकींदो? न न जीजा तूं परेशान न थी, जॾहिं तोखे पैसा थियनि पोइ मूंखे पघार ॾिजांइ। हाली मूंखे बि एतिरी ज़रूरत कान्हे का पघार जी। तोखे सुभाणे महीने जी पघार मिली वेंदी माई सियाणी। भाई सियाणी तूं नोह कहिड़ो कयो आहे? हाँ तुंहिंजी पघार जो पवंदो आहे। बानो बेगम वाइदो कयो आहे तोखे सुभाणे सॼी पघार ॾेई छॾी।
पर बुध सुभाणे की भी करे तू अच जाए जरूर। जादो तू परेशान न थी, मां रोज कम करण ईंदसि। बानो बेगम जे करे तो बे चारी वटे हींअर को रुपयो बि हथ में कोन अथई। पोइ चओ ओड़े पाड़े में रखी रही अथव, किथां मिली 200 खन तक आणे ॾियां उधर ते। बस जादो घणो थी वियो, एतिरी हद न टुप जो मुंहिंजी बर्दाश्त खां ॿाहिरि थी वञे। गुल तूं वञी कमरनि जी तलाशी वठी आहे। ख़ैर त आहे सूबेदार साहब। सुल्तान तव्हांजे मथां निज़ाम केस दाख़िल करायो आहे। तव्हां हुनजे भाउ ऐं पुट खे अगवा कयो आहे। कूड़ो केस कयो अथई। इहो माण्हू ठग आहे, असांजा लखे रुपया खाई वियो आहे। केस दाख़िल थियल आहे, तव्हांखे असां सां गॾु हलणो पवंदो। हिकिड़े कूड़े माण्हू जी रिपोर्ट ते तव्हां असांखे गिरफ़्तार करण आया आहियो। साहब अंदर त को बि कोन्हे को। सूबेदार साहब जॾहिं असां कंहिंखे अगवा कयो ई न आहे त पोइ हिते केरु हूंदो? NC कटियल आहे, गिरफ़्तारी त ॾेखारणी पवंदी न। सुल्तान इन करे तव्हां असां सां गॾु हलो। कहिड़ो खून जो केस थियल आहे जो तव्हां मूंखे वठी था हलो? मां तव्हांखे हिकिड़ो अमरा ॾियां थो। सुल्तान जेकॾहिं तव्हां हिकु ॾियो था त तव्हां हलो। बोलो तू जबार साहब तक गॾु वञ। जी अदा। सुल्तान सुभाणे जी पारत अथई। जबार साहब अल्लाह भलाई कंदो, अल्लाह कंदो बेहतरी थी वेंदी। जुलेखा 2 मिनट तू कमरे में हल। छो साईं? मां हिते बीठी आहियां, तव्हां भले ॻाल्हायो। पुट हीअ कान वेंदी, जेको कमु हुजे तूं मूंखे ॿुधाए। कम मुंहिंजो न आहे, अम्मा जो न्यापो खणी आई आहियां। तुंहिंजी माउ जो कहिड़ो कमु आहे ॿुधाए। अम्मा चयो आहे लख खन खपे, ज़रूरत में आहे। लख? लख छा कंदी? ज़रूरत हूंदी जुलेखा, तॾहिं त न्यापो कयो अथई। वञ अंदर, अलमारी मां लख रुपए खणी आ, वञ। खणी थी अचां। पुट तू पंहिंजी माउ खे राज़ी करे हिन घर में वठी अच न बाबा। भला केतिरो परावन दरनि ते रहंदी। बाबा अम्मा ज़रूर ईंदी, पर हिन ज़ुलेखा सां गॾु न रहंदी। पुट ॾिस, हिन वक़्तु तूं हुते परेशान ऐं सची ॻाल्हि आहे त बानू खां सवाइ मूंखे बि हिन घर में सुख कोन्हे। ऐं तुंहिंजी माउ आहे जेका न मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे थी न सम्झे थी। साईं अलमारी चाबी नथी लभे, पैसा किथां आणियां? चाबी कोन्हे, चाबी बेड जे भर में पयल हुई, काॾे वई? साईं सॼो कमरो ॻोल्हे आई आहियां, चाबी लभे ई नथी। मां ॾिसां। चाचा साईं हितों तोखे ॿाहिरि कढण वॾो मसलो थी वियो आहे, ॻाल्हि खे सम्झ तूं। कहिड़ो मसलो थियो आहे? बंदि करम छा? अकबर खान मूंखे छा कुही खाई छॾींदो छा? ईअं ई सम्झ त तोखे अकबर खान कुही वेंदो ऐं असांखे तुंहिंजो लाश बि हथ न ईंदो। चाचा साईं हाँ चाचा, अधा सही पियो चवे, अकबर वॾो ॾाइण अथई। गुलाम माई वसाई मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो। अॼु राति हर हाल में आऊं हितां निकिरंदुसि, पोइ जेको थियो न उहो अलाह मालिक आहे। चाचा साईं थोरो अकुल मां कमु वठि। रेस जा माण्हू घिटिन में बीठा आहिनि, ॻोठ में कड़ो ॾेई बीठा आहिनि, तूं निकिरी नथो सघे। तुंहिंजी गुलाम छा मर्ज़ी आहे? हाँ आऊं हिन घर में कैद थी वई न। हाँ चाचा ॿी का वाट ई न आहे। तूं हिन ॻाल्हि खे छॾ, इहो ॿुधा त दोसूं लाहौती छा थियो? चाचा साईं दोसूं लाहौती अञा ताईं जेल में आहिनि। गुलाम तूं मूंखे छॾ, तूं वञ, ख़ुदा जो वास्तो अथई, हुन ॿिन्ही जी ज़मानत कराए अच, वञ। उन्हनि सां असांजो कहिड़ो वास्तो आहे? चाचा असांखे त तव्हांजो फिकर आहे,
अच्छा तो तू मुझे फिक्र में गरी वही है अच्छा तो माई वसाई की मुझे करे कंडा थी वने चाचा साईं गलती तो तो कई ऐं कावड़ वरी असांजे मथां थी घणो ई मां तोखे चयोमि न त नांगन जे बिरड़ में हथ न विझ हाणे लोड़ ते ख़बर पवई हा हा नांगन जे बिरड़ में हथ विझंदो आहियां ऐं विझंदो रहंदुसि जंहिंखे जेको वणे सो करे